ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। विकारी देह रूपी सांप सां सॼी कमाई ख़तम। 26/75 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सभु ॿारनि खे ॾिसनि पिया कि हर हिकु हिते अचण सां कोर्स कयो आहे। बाप दादा सभु ॿारनि खे ॾिसनि पिया कि हर हिकनि हिते अचण ते मतिलबु बाबा जो ठहिण सां कोर्स कयो आहे न। कोर्स खां पोइ छा थींदो आहे? रिवाइज़ कोर्स हलंदो आहे। रिवाइज़ खां पोइ अंतिम कोर्स, हुनखे चइबो आहे रियलाइज़ेशन कोर्स। त पहिरियों कोर्स कबो आहे, पोइ रिवाइज़ कोर्स कबो आहे, पोइ रियलाइज़ेशन जो कोर्स कबो आहे। अर्थात जो कुझु ॿुधियो, जो कुझु पायो, जो बाप जा चरित्र ॾिठा, हुन प्रमाण पंहिंजे में समायो केतिरो ऐं गवायो केतिरो। बाबा चवनि था कि रियलाइज़ेशन अर्थात जो ॿुधियो, जो पायो, जो बाप जे चरित्र असां ॾिठा आहिनि, ॿुधदे अनुभव थींदो आहे न, हुन प्रमाण पंहिंजे में समायो केतिरो आहे, गवायो केतिरो आहे। ये रियलाइज़ करो भी असां एॾे समय खां ज्ञान में हलूं था, असां छा में असां में परिवर्तन आयो आहे, छा असां छॾियो आहे, ऐं छा असांखे बाप दादा द्वारा मिलियो आहे लेकिन असां गवाए छॾियो। सिर्फ़ु ॿुधण वारा ठहिया आहियो या स्वयं खे संपन्न ठाहिण वारा ठहिया आहियो, समृत ठहिया आहियो या सिर्फ़ु अन्य श्रेष्ठ आत्मायूं उहा बाप दादा जे गुणगान करण वारा ठहिया आहियो, शक्तिशाली ठहिया आहियो या सिर्फ़ु ॿियनि जा ई गुणगान कंदा रहंदा आहियो, बाबा जो ई गुणगान कंदा रहंदा आहियो। पाण बि ओड़ो ठहिया आहियूं। अगरि असां हाणे बि इहा दीदी सुठी, बाबा केॾो सुठो अनुभव कराईंदो आहे, इहा दीदी केॾो सुठो ॿुधाईंदा, इहे ई कंदा रहंदासीं त पोइ असां भगत थी वेंदासीं न। जीअं भगत बि छा कंदा आहिनि? भगत बि छा कंदा आहिनि? सिर्फ़ु महिमा ई ॻाईंदा रहंदा आहिनि। त भगत थोरी ठहिणो आहे असांखे हाणे। त बाबा चवनि था चेक करो पाण अहिड़ा ठहिया आहियो। ज्ञान स्वरूप, याद स्वरूप, दिव्य गुण संपन्न स्वरूप ठहिया आहियो, ऐं सेवाधारी स्वरूप ठहिया आहियो या इन सभिनि सां सिर्फ़ु सिमरन करण वारा ठहिया आहियो। ज्ञान स्वरूप, याद स्वरूप, दिव्य गुण संपन्न स्वरूप, बाबा चवनि था अहिड़ा ठहिया आहियो, ऐं सेवाधारी स्वरूप ठहिया आहियो या सिर्फ़ु हिननि ॻाल्हियुनि जो सिमरन करण वारा ठहिया आहियो। त बाबा चवनि था चेक करो। ज्ञान त ॾाढो ऊंचो आहे, योग ॾाढो श्रेष्ठ आहे, दिव्य गुण धारण करणु आवश्यक आहे। ज्ञान ॾाढो ऊंचो आहे, योग ॾाढो श्रेष्ठ आहे, दिव्य गुण धारण करणु आवश्यक आहे, ऐं सेवा करणु मुझ ब्रह्मण जो फर्ज़ आहे। ईअं सिर्फ़ु सिमरन कंदा आहियो या स्वरूप बि ठहिया आहियो? सिर्फ़ु ईअं ई चईंदा रहंदा आहियो कि हा ज्ञान त ॾाढो ऊंचो आहे, योग त ॾाढो श्रेष्ठ आहे, धारणा त करणी खपे, सेवा त करणी खपे। हीअ सिर्फ़ु चईंदा ई आहियूं या असां ज्ञान स्वरूप, याद स्वरूप, दिव्य गुण संपन्न स्वरूप ऐं सेवाधारी स्वरूप ठहिया आहियूं? त बाबा चवनि था चेक करो। हिन प्रकार सां पंहिंजे पाण खे रियलाइज़ कराइणो आहे। ये लास्ट कोर्स आहे। जीअं दीपावली ते पुराणो पोता मेल समाप्त करे नयो शुरू कबो आहे न, ऐं पंहिंजे रजिस्टर्स चेक कंदा आहियूं। ईअं ई तव्हां सभिनि खे बि आदि खां अंत ताईं अर्थात अॼु ॾींहं ताईं पंहिंजो रजिस्टर चेक करिणो आहे। पंहिंजो रजिस्टर चेक करो कि हर सब्जेक्ट में केतिरी मार्क्स वरिती आहे।
समय जे प्रमाण जबकि मंज़िल लिखाइण में ॾिए थी। डबल लक्ष्य स्पष्ट आहे न। हिकु त असांखे कहिड़ो डबल लक्ष्य आहे असांजो, संगम युगी फ़रिश्तो ठहिणो आहे ऐं भविष्य में छा ठहिणो आहे, देवता स्वरूप ठहिणो आहे। अहिड़ो लक्ष्य स्पष्ट आहे कि सिर्फ़ु हा असां त ज्ञान में वेंदा आहियूं, ॾाढो सुठो लॻंदो आहे, बसि ईअं ई कंदा आहियूं। न, ये ज्ञान में न्यारोपन आहे इहो कि हिते सिर्फ़ु बाबा स्वयं परमात्मा असांखे सिर्फ़ु ज्ञान न ॾींदा आहिनि, पाण जहिड़ो ठाहींदा आहिनि। विश्व परिवर्तन खां पहिरियों छा स्वयं में परिवर्तन थियो आहे, ओड़ा लक्षण ॾेखारे में ॾींदा आहिनि। अहिड़ी चेकिंग कई आहे, बाबत पुछनि था। बाप दादा सर्व ॿारनि जी रजिस्टर चेक कई, जे पंहिंजी कर्म कहानी लिखी हुनजी रिज़ल्ट बि ॾिठी बाबा। त रिज़ल्ट में छा ॾिठो, कई आत्माउनि भय ऐं लज्जा जे वश लिखियो बि कोन अथनि, लेकिन बाप दादा वटि निराकारी ऐं साकार रूप में हर ॿार जो रजिस्टर आदि खां हाणे ताईं जो स्पष्ट आहे। बाबा चवनि था हर ॿार जो आदि खां हाणे ताईं जो स्पष्ट रजिस्टर आहे। भले कोई बाबा खे ॿुधाए न ॿुधाए, भले लज्जा करे, लेकिन बाबा खे पतो आहे। इनखे त कोई मिटाए न सघंदो आहे न। हाणे ताईं जा रजिस्टर जी रिज़ल्ट में विशेष 3 प्रकार जी रिज़ल्ट आहे। बाबा चवनि था 3 प्रकार जी रिज़ल्ट बाबा ॾिठई। हिकु त छिपाइण वारा, हिकु त पंहिंजी रिज़ल्ट छिपाइण वारा, पंहिंजे बारे में बाबा खे ॿार सभु कुझु स्पष्ट न ॿुधाईंदा आहिनि। ॿियो आहे काथे न काथे फसण वारा। टियों आहे अलबेलेपन में बहाना ठाहिण वारा। त बाबा रजिस्टर जी रिज़ल्ट में विशेष 3 प्रकार जी रिज़ल्ट ॾिठई बाबा। हिकु त जो ॿार छिपाईंदा आहिनि, ॿियो ॿार काथे न काथे फसंदा आहिनि, टियों आहे अलबेलो थी वेंदा आहिनि, अलबेलेपन में बहानो ठाहींदा आहिनि। बहानेबाज़ी में ॾाढा होशियार आहिनि कई ॿार, पंहिंजे पाण खे व पंहिंजी ग़लती खे छिपाइण लाइ ॾाढो वंडरफुल ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि। आदि खां अञा ताईं अहिड़ी ॻाल्हियुनि जो संग्रह करूं त अॼुकल्ह जे शास्त्र समान वॾा शास्त्र ठही वेंदा। त चेक करो असां कॾहिं बाबा सां कुझु छिपाईंदा आहियूं, कॾहिं काथे काथे फसी त न वेंदा आहियूं, काथे काथे अलबेलेपन में बहाना त न ठाहींदा आहियूं। त बाबा जी अगरि शुरू खां बाबा हाणे ताईं अगरि ॿारनि जी ॻाल्हियूं इकट्ठी करे न, त हिकु वॾा शास्त्र जीअं ठही वञे। पंहिंजी ग़लती खे ग़लती मञण जे बजाए हुन सां यथार्थ सिद्ध करण में व कूड़ खे सच सिद्ध करण में अॼुकल्ह जा काले कोट वारा वकीलनि जे समान माया सां लड़ण जे बजाए अहिड़ा केस लड़ण में ॾाढा होशियार आहिनि। बाबा चवनि था कि जीअं अॼुकल्ह जा वकील हूंदा आहिनि न, कूड़ खे बि सच सिद्ध करे ॾेखारींदा आहिनि, ईअं ई ॿार बि हीअं केस लड़ण में ॾाढो होशियार आहिनि, लेकिन इहे यादि न रहंदो आहे ऐं ख़ुदि खे सही सिद्ध कंदा आहिनि कि बाबा हीअं थियो, हीअं थियो, हीअं करे हीअं थियो। अरे त बाबा त असांखे मत ॾिनी अथई, शक्ति ॾिनी अथई, असांखे त हुनखे कार्य में लॻाए करे जीत पाइणी आहे न। असांखे थोरी माया सां हार खाइणी आहे ऐं चइणो आहे बाबा हीअं ॻाल्हि थी वई, हीअं ॻाल्हि थी वई। ख़ुदि जी ग़लती, ख़ुदि जी कमज़ोरियूं बि त एक्सेप्ट करो न असां कि हा मूं में हीअ कमज़ोरी आहे। ये यादि न रहंदो आहे कि हाणे पंहिंजे खे सिद्ध करणु अर्थात बाप द्वारा जन्म जन्मांतर जे लाइ सर्व सिद्धियुनि जी प्राप्ति सां वंचित थियणु। हाणे अगरि असां पंहिंजे पाण खे सिद्ध कंदासीं न कि मां राइट आहियां, त कुझु बि न थींदो।
जेका वॾा निमित आहिनि न, उहो भले ई तव्हांखे हा हा करे तव्हां चओ तव्हांखे सही मञी करे अॻियां वधाइनि, लेकिन बाप दादा खां त प्राप्ति न थींदी न। सिद्ध करण वारनि में जिद करण जो संस्कार अवश्य ज़रूरु हूंदा आहिनि। जो पंहिंजे पाण खे सिद्ध करण वारा हूंदा आहिनि न, उहे जिद ज़रूरु कंदा। अहिड़ी आत्मायूं सदगति खे पाए न सघंदियूं, अहिड़ी आत्मायूं सदगति खे पाए न सघंदियूं। हाणे ताईं मेजॉरिटी पहिरियों पाठ अर्थात पहिरीं ॻाल्हि पवित्र दृष्टि भाई भाई जी वृत्ति में फेल आहिनि। बाबा चवनि था पहिरियों जेको पाठ आहे न, पवित्र दृष्टि ऐं भाई भाई जी वृत्ति चेक करो। असां सभी आत्मायूं हिक ॿिए खे भावा रूप में ॾिसंदा आहियूं, वृत्ति उहा ई आहे। हाणे ताईं हिन पहिरें फरमान ते हलण वारा फरमान बरदार ॾाढा थोड़ा आहिनि। बार बार हिन फरमान जो उल्लंघन करण जे कारण पंहिंजे मथां बोझ उठाईंदा रहंदा आहिनि। त अॼु बि बाबा चई न, बाप जे हर फरमान खे मञण वारा ठहो। बाबा जो जेको फरमान आहे, हर फरमान बाबा जी हर आज्ञा खे मञण वारा फरमान बरदार आत्मा ठहिणो। हर फरमान जो उल्लंघन न करिणो आहे। फरमान जो उल्लंघन करण जे कारण पंहिंजे मथां बोझ उठाईंदा रहंदा आहिनि। इन जो कारण इहो आहे कि पवित्रता जी मुख्य सब्जेक्ट जो महत्व न ॼाणंदा आहिनि, हुन जी नुक़सान जी नॉलेज खे न ॼाणंदा आहिनि। कोई बि देहधारी में संकल्प सां व कर्म में फसणो न आहे। देहधारियुनि सां संकल्प में व कर्म में फसणो न आहे। फसणो अर्थात असांखां अहिड़ो कमु न थिए कि असांखे बसि घड़ी घड़ी उहो ई माण्हू यादि अचे। असांखां कोई अहिड़ो संकल्प न, असांखां कुझु अहिड़ो कमु न थिए जंहिंजे कारण असांखे संकल्प में उहो ई माण्हू यादि थो अचे। हिन विकारी देह रूपी सांप खे टच करणु अर्थात पंहिंजी ई थियल हाणे ताईं जी कमाई खे ख़तमु करणु। बाबा चवनि था ॾिसो कहिड़ो ऊचो पुरुषार्थ जी नंबर 1 अचण लाइ ये असांखे अहिड़ा पुरुषार्थ करण जी युक्तियूं आहिनि। इहे कहिड़ी युक्ति बाबा हाणे ॿुधाए थो, ॾिसो केॾो अगरि असांजी बुद्धि में कंहिं बि देहधारी जी देह खे, विकारी देह रूपी सांप खे टच करणु अर्थात पंहिंजी की हुई हाणे ताईं जी कमाई खे ख़तमु करणु। मतिलबु असांजे साम्हूं उहो माण्हू त अचे, लेकिन असां हुनखे आत्मिक दृष्टि सां ॾिसूं, हुनखे हुन देहिक दृष्टि सां न ॾिसूं। अरे इहे केॾो सुठो थो लॻे। हा, कॾहिं कॾहिं नंढा ॿार एॾा सुठा सुठा कपिड़ा पाए ईंदा आहिनि त माण्हू चवंदा अरे इहे त नंढो ॿार आहे, केॾो सुठो थो लॻे। हुनजी शकल दिमाग़ में अगरि वेही रही, अगरि तव्हां हुनखे हुन सुठेपन जी देहिक, हा भई हिन सितारे जो ॾिसो हिनखे नयो नयो शरीर मिलियो आहे, त बि आहे त विकारी। चलो ठीकु आहे, इहो बाबा जो ॿार आहे, बसि ज़्यादा न ॾिस। ॿारनि खे बि ईअं न कि हा केॾो सुठो थो लॻे। त बाबा चवनि था देह रूपी सांप खे टच करणु अर्थात पंहिंजी हाणे ताईं जी कमाई खे ख़तमु करणु। एतिरो ऊचो पुरुषार्थ कंहिं कयो हूंदो? ब्रह्मा बाबा त कयो ई हूंदो, मम्मा बि कयो हूंदनि, बाक़ी जो निमित दादियूं आहिनि, ऐं असां बि करूं, छो न करूं? ये लक्ष्य रखो न कि बाबा हा मूंखे अॼु खां इहा विकारी देह रूपी सांप खे, कंहिंजी बि देह रूपी सांप खे बुद्धि में टच न करिणो आहे, टच न करिणो आहे। चाहे केतिरो बि ज्ञान जो अनुभव हुजे या यादवर शक्तियुनि जी प्राप्ति जो अनुभव हुजे या तन मन धन सां सेवा कई आहे,
लेकिन सर्व प्राप्ति हिन देह रूपी सांप खे टच करण सां हिन सांप जे विष जे कारण जीअं विष मनुष्य खे ख़तम करे ॾींदो आहे न, उअं ई ये सांप अर्थात देह में फसण जो विष सॼी कमाई खे ख़तम करे छॾंदो। ये सांप भी अर्थात देह में फसण जो विष सॼी कमाई खे ख़तम करे छॾंदो आहे। पहिरों कीवी कमाई जे रजिस्टर ते कालो दाग पइजी वेंदो आहे जंहिंखे मिटाइण ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। असांखे संबंध में त अचिणो आहे लेकिन हुन देह में फसणो न आहे असांखे। विकारी देह रूपी सांप जीअं योग अग्नि पिछले पापनि खे भस्म कंदी आहे न, उअं ई ये विकारी भोग भोगना जी अग्नि पिछले पुण्य खे भस्म करे ॾींदी आहे। इन खे साधारण ॻाल्हि न सम्झो। ये थियो पंजी मंज़िल सां किरण। हिन करे बाबा हमेशह छा चईंदा आहिनि, बाबा जी दृष्टि रखो। कई बार अञा ताईं अलबेलेपन जे संस्कार वश हिन ॻाल्हि खे कड़ी भूल व पाप कर्म न सम्झंदा आहिनि। कई आत्मायूं अलबेलेपन जे संस्कार वश हिन ॻाल्हि खे कड़ी भूल व पाप कर्म न सम्झंदा आहिनि। वर्णन भी अहिड़ो साधारण रूप सां कंदा आहिनि कि मां त 4-5 बार इहे थी वियो मूंसां, हाणे अॻियां न कंदमि। इहे चईंदा आहिनि कि बाबा मूंखां त 4-5 बार त ईअं थी वियो आहे लेकिन हाणे अॻियां न कंदमि। वर्णन कंदे समय पोइ पश्चाताप जो रूप भी न हूंदो आहे। साधारण समाचार बाबा खे ॿुधाईंदा आहिनि। अगरि कंहिंजी दृष्टि बाबा जे बदिले बि कोई ॻाल्हि में हली वई त ॾिसो, वैसे त बाबा ये चवनि था कि भई जो अगरि बुरी दृष्टि जो विकारी दृष्टि सां ॾिसनि था उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असांखे कंहिंसां बि आहे न, चाहे कोई सुंदर कोई चीज़, कोई ॿार या कुछ भी हुजे न, हुन में बि असांजी बुद्धि न फसणी खपे। बाबा चवनि था त बाबा चवनि था ॿार मूंखे एॾो साधारण रीति ॿुधाईंदा आहिनि, कोई ग़लती थी वेंदी आहे त पश्चाताप बि न थींदो, अंदर में लक्ष्य रहंदो आहे कि इहे त थींदो ई आहे, मंज़िल ॾाढी ऊची आहे, हाणे ईअं कीअं थींदो। लेकिन पोइ बि अॼु अहिड़ा पाप आत्मा ज्ञान जी ग्लानी करण वारनि खे बाप दादा वॉर्निंग था ॾियनि। बाबा हाणे अहिड़ी आत्माउनि खे वॉर्निंग था ॾियनि, अॼु खां भी हिन ग़लती खे कड़ी भूल सम्झी करे यदि मिटायो न त ॾाढी कड़ी सज़ा जा अधिकारी ठही वेंदा। बाप दादा अॼु सभिनि खे वार्निंग था ॾियनि कि अॼु खां अगरि हिन ग़लती खे कड़ी भूल न सम्झो, कड़ी भूल सम्झी करे यदि मिटायो न, पश्चाताप भी न आयो त धर्मराज जी अॻियां हली करे ॾाढी कड़ी सज़ा मिलंदी। बाबा चवनि था बार बार अवज्ञा जे बोझ सां ऊची स्थिति ताईं पहुची न सघंदा। प्राप्त करण वारनि जी लाइन जे बजाय पश्चाताप करण वारनि जी लाइन में बीठा हूंदा। प्राप्ति करण वारनि जी जय जयकार थींदी, अवज्ञा करण वारनि जे नैन मुख हाय हाय जो आवाज़ कढंदा। और सर्व प्राप्ति करण वारी ब्राह्मण अहिड़ी आत्माउनि खे कुल कलंकित जी लाइन में ॾिसंदियूं। जेके ऐं ॿिया जेका पक्का ब्राह्मण हूंदा सर्व प्राप्ति करण वारा, उहा अहिड़ी आत्माउनि खे कुल कलंकित जी लाइन में ॾिसंदियूं। पंहिंजे किए हुए विक्रमनि जो कालोपन चहिरे सां स्पष्ट ॾेखारे में ॾींदो आहे।
पंहिंजे किए हुए विक्रमनि जो कालोपन चहिरे सां स्पष्ट ॾेखारण में ॾींदो आहे। हिन करे हाणे खां इहे विकराल भूल अर्थात वॾे खां वॾी भूल सम्झी करे हाणे ई पंहिंजी पिछली भूलनि खे जो पश्चाताप दिलि सां करे करे बाप सां स्पष्ट करे पंहिंजो सभु बोझ मिटाए ॾियो। बाबा चवनि था हिन करे हाणे हिन विकराल भूल अर्थात वॾे खां वॾी भूल सम्झी करे हाणे भी पंहिंजी पिछली भूलनि खे पिछली भूलनि जो पश्चाताप दिलि सां करे करे बाप सां स्पष्ट करो, पंहिंजो बोझ मिटायो। कोई भी ॻाल्हि असांखे बाबा जे फरमान जे अगेंस्ट अगरि असांखां थी वञे त असांखे उहो हल्को न सम्झणो। असांखे तुरंत बाबा सां सॉरी मांगे अॻियां जे लाइ सावधान रहणो। पंहिंजे पाण खे कड़ी सजा ॾियो ताकी अॻियां सजाइनि सां छुटी सघूं। अगरि हाणे बि बाप सां छुपाईंदव पंहिंजे खे सचो सिद्ध करण में हलाइण जी कोशिशि कंदव त हाणे हलण अर्थात अंत में ऐं हाणे बि पंहिंजे मन में चिलाईंदा रहंदव, छा करा, ख़ुशी न रहंदी आहे, सफलता न थींदी आहे, सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति न थींदी आहे। ईअं हाणे बि चिलाईंदव, अंत में हाय मुंहिंजो भाग्य चई करे चिलाईंदव। त हाणे जो चिलाइण अर्थात बार बार चिलाइण। अगरि हाणे ॻाल्हि खे हलाईंदा आहियो त पंहिंजी जन्म जन्मांतर जी श्रेष्ठ तक़दीर खे जलाईंदा आहियो। हिन करे हिन विशेष ॻाल्हि ते विशेष अटेंशन रखो। संकल्प में भी हिन विष भरे सांप खे टच न करणो आहे। संकल्प में भी हिन विष भरे सांप खे टच न करणो आहे। संकल्प में भी टच न करणो अर्थात पंहिंजे खे संकल्प में टच करणु अर्थात पंहिंजे खे मूर्छित करणु। त रजिस्टर में विशेष अलबेलोपन ॾिठो। ॿी रिज़ल्ट बाबा कल्ह ॿुधाईंदा कि कंहिं ॻाल्हियुनि में चढ़ती कला जे बजाए रुकी वेंदा आहिनि, तीव्र गति जे बजाए मध्य गति थी वेंदी आहे। इहा आहे मेजॉरिटी जो रिज़ल्ट। बाबा चवनि था इहा आहे मेजॉरिटी जी रिज़ल्ट। त बाबा अॼु बि असांखे चई न सुबुह जो साकार मुरली में कि पंहिंजो चार्ट रखो। थी सघे था न अगरि तव्हांखे ज़्यादा कम न आहे त हर घंटे पंहिंजो चार्ट रखो कि हर घंटे मुंहिंजो संकल्प कीअं रहिया, बोल कीअं हुया, कर्म कीअं हुया। हर घंटे मां बाबा खे केतिरो यादि करे केतिरी बाबा जी मर्यादाउनि खे श्रीमत खे बुद्धि में रखी कमु कयो। इन सां छा थींदो? अगरि असां हर घंटे ख़ुदि खे चेक कंदासीं न, अगरि तव्हांखे ॿियो कोई कमु बि आहे, जास्ती बिजी रहंदा आहियो त रोज़ु राति जो त ज़रूरु चेक करो। तॾहिं ई असां अॻियां वधी सघंदासीं। न तीव्र गति जी बजाए न त मध्यम गति थी वेंदी। ये मेजॉरिटी जी रिज़ल्ट आहे। हिन करे हाणे पंहिंजे पाण खे रियलाइज़ करो अर्थात अंतिम रियलाइज़ेशन कोर्स समाप्त करो। ॾिसो साकार बाबा जो पाठ थी वियो, अव्यक्त जो थी वियो, हाणे अव्यक्त में बि अव्यक्त जो पाठ थो हले। हाणे समय असांखे जीअं न लास्ट में सोचंदा आहियूं न हाणे केतिरो कमु थियो आहे, अञा केतिरो बाक़ी आहे, त उहो चेक करो मां केतिरो स्वयं खे अञा परिवर्तन कयो आहे, अञा केतिरो बाक़ी आहे। और रोज़ु पाण सां कोई ग़लती थिए थी त बाबा खे उन ई समय धर्मराज जे रूप में यादि करे सॉरी चओ। हिकु सेकेंड रियलाइज़ करो, हा मूंखां ग़लती थी बाबा सॉरी। त ऐं पोइ उनखे तुरंत चेंज करो। ईअं न सॼो ॾींहुं पश्चाताप ई कंदा रहो। सॉरी चयो, अॻियां खां न थींदो, पोइ अॻियां सावधान रहो। पंहिंजे पाण खे सुठी तरह हर प्रकार सां हर सब्जेक्ट में चेक करो। सर्व मर्यादाउनि खे, बाप जे फरमाननि खे
ऐं श्रेष्ठ मत खे केसि ताईं प्रैक्टिकल में लायो आहे असां सर्व मर्यादाउनि खे बाबा जे फरमाननि खे श्रेष्ठ मत खे मां पंहिंजे जीवन में केतिरो लायो आहे हुनखे चेक करो। साथ साथ मधुबन महायज्ञ में सदाकाल जे लाइ अंतिम आहुति विझो। साथ साथ मधुबन महायज्ञ में मधुबन के याद करे कि हाँ मां मधुबन में बाबा जे महायज्ञ में ये सब पंहिंजी कमी कमज़ोरी बुराई विकार सभिनि जी आहुति थी ॾियां अंतिम। सम्झो हाणे बाप जे प्रेम स्वरूप जो उल्टो एडवांटेजिस न उठाइजो। हाणे बाबा चए थो मुंहिंजे प्रेम जो उल्टो एडवांटेज न उठाइजो, न त अंतिम महाकाल रूप जे अॻियां हिकु भूल जो 1000 गुणा पश्चाताप करणो पवंदो। हिते त बाबा चईंदा आहिनि 1 सेकेंड करो पोइ ख़तमु, मतिलबु कि रियलाइज़ करो सॉरी चओ पोइ ख़तमु चेंज थी वञो। अंत में त 1000 गुणा पश्चाताप करणो पवंदो असांखे। अच्छा अहिड़े इशारे सां सम्झण वारा ब्राह्मण सो फ़रिश्ता सर्व प्राप्ति जे अधिकार प्राप्त करण वारी अधिकारी आत्माउनि खे बीती करे भविष्य वर्तमान जे हर संकल्प खे श्रेष्ठ ठाहिण वारी हर संकल्प खे श्रेष्ठ ठाहिण वारी अहिड़ा ब्राह्मण कुल जा दीपकनि खे उम्मीदवार सितारनि खे पंहिंजी ऐं विश्व जी तक़दीर जॻाइण वारा तक़दीरवान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।